जहाँ अभिगत भगत तहाँ आप। जहाँ विगत भगत तहाँ आप। जहाँ पसरे पासार संत परताप। जहाँ पसरे पासार संत परताप। चवंता जहाँ अभिगत, अविगत यानी अव्यक्त, यानी जैके चई न सघिजे, जैके व्यक्त न करे सघिजे, वो केरा भगवान। अहिड़ा भगवान जा अनंत नाला आहिनि, अनंत अथाह अपार अगम बेअंत इंद्रियातीत। ये सब भगवान जा विशेषण आहिनि, गुण आहिनि, नाला आहिनि। अविगत अव्यक्त, अहिड़ी उन जी महिमा आहे। त जाते अविगत अव्यक्त भगत तह आप। हिन पंक्तिअ में भक्त जी विशेष महिमा आहे। ध्यानु ॾिजो, असां ईअं सम्झूं अविगत अव्यक्त यानी भगवान। त जाते भगवान आहे, जाते भक्त आहे, जाते भक्त आहे उते ई भगवान आहे। ध्यानु ॾिजो, जहाँ अभिगत भगत तह आप। जाते भक्त आहे उते ई भगवान आहे। जाते संतन जे महिमा जो, संत जे महिमा जो पसारो थी रहियो आहे। हिन पूरी अष्टपदीअ में तव्हां भगवान जो जेको सृष्टि जो रचना क्रम श्रवण कयो कि जॾहिं कुछ भी न हूंदो आहे त भगवान हूंदा आहिनि, वरी भगवान रचना कंदा आहिनि त वरी माया हलंदी आहे, वरी टे गुण सतो रजो तमो ईंदा आहिनि, वरी कर्म थियण लॻंदा आहिनि, वरी शुभ थींदा आहिनि त अशुभ थींदा आहिनि। शुभ जे लाइ स्वर्ग, अशुभ जे लाइ नर्क, जन्म मरण सभु पैदा थी वेंदा आहिनि। लेकिन इन्हनि में हिकु ई आहे जेको भगवान खे सम्झी करे तत्व सां, पूरो पूरो त भगवान बि पंहिंजी महिमा नथा ॿुधाए सघनि, जेको भगवान जो थी करे भगवान खे पाए वठंदो आहे, स्वर्ग नरक जन्म मरण सभिनि खां आजो थी वेंदो आहे, उहो आहे भगवान जो भक्त। भक्त चओ संत चओ जेको बि, इहा संत जी महिमा आहे कि जेको अव्यक्त आहे, जेके ॿुधाए बि चई बि नथो सघिजे, अहिड़ो बेअंत आहे, अपार आहे। आहा, उहो परमात्मा भक्त सां गॾु आहे। हा, ईअं न सोचिजो कि भगवान त भगत सां आहिनि, पर भगत बि सदा भगवान सां साण। नाम सिमरन ध्यान, भगवान जी भक्ति, प्रभुअ जो निरंतर प्रेम यादि करणु, भजन करणु, कीर्तन करण जे द्वारा भक्त भक्ति योग जे द्वारा भगवान सां गॾु ई आहे, अलॻि न आहे। चओ हरि राम। त हिन जो सरल अर्थ आहे कि जाते भक्त उते भगवान, ऐं भक्त जे महिमा जो इहो पसारो थी रहियो कि केवल उहो हिकु भक्ति आहे। जहिड़ी तरह सां जादूगर जादू कंदो आहे त जेके बि ॾिसण वारा लखे करोड़े माण्हू उनखे जादूअ जे रूप में ई ॾिसंदा आहिनि, हैरान थी वेंदा आहिनि, ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, गदगद थींदा आहिनि, हजार अखियूं करे ॾिसंदा आहिनि, पर उहो ई ॾिसंदा आहिनि जेको जादूगर ॾेखारींदो आहे। लेकिन उन सां गॾु हिकिड़ो उन जो सेवक हूंदो आहे जादूगर सां गॾु, जंहिंखे जादूगर जे भाषा में जंबूरो चयो वेंदो आहे। जहिड़ी तरह सां डॉक्टर सां गॾु कंपाउंडर हूंदो आहे, ड्राइवर सां गॾु कंडक्टर हूंदो आहे, त अहिड़ी तरह सां जादूगर सां गॾु जंबूरो हूंदो आहे। जंबूरो यानी उहो सिखंदो आहे जादू, गॾु रहंदो आहे, पंहिंजे स्वामीअ जी सेवा कंदो आहे, उनखे पतो पइजी वेंदो आहे हीअ ट्रिक कहिड़ी आहे, हे जादू कीअं हली रहियो आहे, कि मुंहिंजा स्वामी छा था ॾेखारनि ऐं दर्शक छा था ॾिसनि, सभु उनखे पतो हूंदो आहे। त अहिड़ी तरह सां भगवान जे चरणनि जे निकट भगवान जो भक्त रहंदो आहे। उहो भगवान खे ॾिसंदो आहे, भगवान कीअं लीलाऊं करे रहिया आहिनि, उहो ॾिसी करे सम्झी वेंदो आहे सॼो संसार माया में रची रहियो आहे, नची रहियो आहे, माया में लीन थी वियो आहे। उहो बि छा थी वेंदो आहे,
दृष्टा थी वेंदो आहे। असां केरु आहियूं? दर्शक आहियूं, ऐं उहे संत महात्मा दृष्टा आहिनि, उहे ॾिसी वठंदा आहिनि। जीअं कठपुतलियुनि खे कोई नचाईंदो आहे, ॿारनि खे धाॻो नज़र न ईंदो आहे कारी रंग जो, उहो अंधेरे में मिली वेंदो आहे। बचपन में असां, हाणे त कठपुतली उहो खेॾी लॻभॻि ख़तमु थी वियो आहे। बचपन में असां ॾिठोसीं त हिकु बार हैरान थी वियासीं, जीअं किथे मीना बाज़ार लॻंदी या कोई तमाशा लॻंदा हुआ न, त उते असां ॾाढी घटि उमिरि में ॾिठोसीं त हैरान थी वियासीं, कमाल आहे, हे लकड़ीअ जा गुॾा कीअं था नचनि। असांखे आख़िरी ताईं सम्झ में ई न आयो। पोइ बाबा जन खेॾी करे चवनि पिया छा थियो? मां चयुमि ॾिसो न कीअं था नचनि, हिननि में जान बि कोन्हे। चई अरे पागल, हिन जेको पोयों बीठो आहे इहो हिननि खे नचाए रहियो आहे, हिन जो धाॻो हुनजे हथ में आहे। मां धाॻो त नज़र ई नथो अचे। इहा ई त वॾी ॻाल्हि आहे कि धाॻो ईअं ठाहे अथऊं पतलो महीन, वरी उन जे नचाइण जी कला, उहो ईअं बीहंदो आहे, पाण हिलंदो बि न आहे, हथ बि ईअं रखी वेहंदो आहे बिल्कुलु, पर ईअं हल्को सो आङुरनि खे हिलाईंदो आहे कि कठपुतलियूं नचणु लॻंदियूं। त अहिड़ी तरह सां भॻवानु जेको संसार हलाए रहिया आहिनि, असां सभु माया में ॾिसी करे, ॿुधी करे, प्रवचन ॿुधी करे, सत्संग ॿुधी करे, सम्झी करे बि पोइ बि माया में ई ॿधल रहंदा आहिनि। लेकिन उहे भक्त सम्झी वेंदा आहिनि। जहिड़ी तरह सां जेके मछुआरे जे पेरनि जे साम्हूं अची वेंदियूं, उहे जाल में न फासंदियूं। जाल में उहे ई मच्छियूं फासंदियूं जेके मछुआरे खां परते हूंदियूं, छो जो मछुआरो पंहिंजे पेरनि खे थोरी न जाल में फसाईंदो। त अहिड़ी तरह सां जेके भॻवान जे चरणनि जे निकट अची वेंदा आहिनि, उहे माया रूपी जाल खां बची वेंदा आहिनि, छो जो भॻवान जे चरणनि जे निकट आहिनि, साम्हूं आहिनि, गॾु आहिनि, जुड़ियल आहिनि, चरणनि में ई किरियल आहिनि। उहे जाल में कॾहिं नथा फसी सघनि। इन करे जाते भॻवानु आहे उते भक्त आहिनि, जाते भक्त आहे उते भॻवानु आहे। इन करे चवंदा आहिनि संत महात्मा इहे भक्त प्रभुअ जा प्यारा, जीअं कि उहे गोपियूं आहिनि, आहा उद्धव महाराज आहिनि, प्रहलाद महाराज आहिनि, इहे महात्मा, इहे भक्त जाॾे हलनि था पिया न, उहे भॻवान जी परिक्रमा करे रहे, छो जो नित्य निरंतर भॻवान में ई रमण था कनि। भॻवान जे स्मरण प्रेम भक्ति सत्संग कीर्तन कथा जे द्वारा भॻवान में ई समायल आहिनि। उहे सांस खणनि था त भॻवान जी बंदगी हली रही आहे। जाॾे वेही था रहनि त उहो मंदिर बणिजी थो वञे, सुम्ही था पवनि त उहो भॻवान जी दंडवत प्रणाम बणिजी थी वञे पई, कुझु ॻाल्हाइनि था त वेदनि जा वचन बणिजी था वञनि। अहिड़ी भॻवान उन्हनि जी महिमा करे छॾी। जंहिं पसरे पासार संत प्रताप, भॻवान चवनि था जेकी मुंहिंजी महिमा था भक्तनि जी महिमा आहे। चवनि था न न न, मुंहिंजे भक्तनि जी त उन खां बि वधीक महिमा आहे। मैं तो हूं भक्तन को दास, भगत मेरे मुकुटमणि। एॾी वॾी महिमा भॻवान भक्तनि जी करे छॾी। उहो भक्ति त आहे जेको भॻवान जी नब्ज सम्झंदो आहे, नस सम्झंदो आहे, ॿियो केरु आहे? जेको भॻवान सां प्रेम करे, भॻवान खे सम्झे, भॻवान जे पोयां हले, भॻवान खे सर्वस्व मञे, ॿियो कोई बि कोन्हे, उहो भक्ति आहे। ऐं उनखे भॻवान खे छॾे करे टिनी लोकनि सां कुझु मतिलबु न रहिजी वेंदो आहे। न स्वर्ग, न कोई उनखे वधीक सुख भोग, अनंत लोकनि जो राज, कुझु बि न खपे, केवल श्री भॻवान खपनि। इन करे भॻवान संतनि जो प्रताप कयो, संतनि जी महिमा भॻवान जे भॻतीअ जे करे आहे। संतनि जी उहा महिमा भॻवान जे अपनापन, भॻवान जे प्रेम जे करे आहे। सिधी सी ॻाल्हि आहे। नंढी सी तार जुड़ी वेंदी आहे हिकिड़ी पावर हाउस सां, त हिकिड़ी तार मूं अनेक कई तरह जा यंत्र हली था सघनि, बल्ब ॿरी था सघनि पिया। छो जो उन में उहो करंट अची वियो। त अहिड़ी तरह सां भक्त में भॻवानु अची वेंदा आहिनि, भॻवान लही ईंदा आहिनि भक्त में। इन करे उन जी एॾी वॾी महिमा आहे। जह अभिगत भगत तह आप, जह पसरे पासार संत परताप।
बोल गुरु नानक देव की जय।